तो असां सां मौजूदु आहे सिंध जो मशहूरु सिंगर माशूक शर सऊदी अरब आया आहिनि। असां हिननि खे ख़ुशामदीद कंदासीं। बा इक़बाल जोई जी बैठक ते इनवाइट कयो वियो बा इक़बाल जे तरफ़ां। अदा माशूक खे सभ खां पहिरियां असां उमिरि जूं मुबारकूं ॾींदासीं। अदा माशूक अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। उमिरि जूं मुबारक हुजनि। खैर मुबारकूं। माशाअल्लाह तबारकल्ला तव्हांजो हीउ पहिरियों उमिरि आहे सऊदी अरब में विज़िट बि पहिरियों। जी 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 कीअं पियो लॻे तव्हांखे? माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह त हिते त मदीने वारे जी करामत आहे ऐं करम आहे। माशाअल्लाह जन्नत जो माहौल आहे ऐं अल्लाह पाक जे घर में इबादत कईसीं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वरी भाऊ इक़बाल खे बि इफ़्तारी जो टाइम ॾिनोसीं ऐं ॾाढी मन त ज़बरदस्त ख़ूबसूरत माहौल लॻो पियो आहे ऐं इबादत में भई हिते अलाह जे घर में इबादत कईसीं, मदीने से दीदार कयोसीं, वॾी ख़ुशि नसीबी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त लॻो। माशूक शहर तव्हां फ़नकार आहियो, तव्हां पंहिंजो पाण खे एज़ अ फ़नकार रियल फ़नकार सम्झंदा आहियो या मज़ाया फ़नकार? छो जो कसीर तादाद में तव्हां ॾिसंदा आहियो कमेंट सेक्शन में माण्हू तव्हांखे फ़नी तौरु सम्झंदा आहिनि। तव्हां पाण एज़ अ तव्हां पाण खे छा सम्झंदा आहियो? रियल सिंगर आहियो, फ़नकार आहियो या मज़ाया फ़नकार? असुलु ॾिसो न त हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी सोच आहे। इंसानु कंहिंजी सोच कंहिंजी बदिलाए नथो सघे। सभु को पंहिंजे दिलि जो बादशाह हूंदो आहे। पोइ जंहिंजी जेतिरी सोच हूंदी आहे उन जी अहिड़ी ॻाल्हि हूंदी, उहो ओड़ी ॻाल्हि ते क़ाइमु हूंदो। असुल में ॾिसो त मां जेके बि गीत ॻाईंदो आहियां त उन में मां ॿ गीत अहिड़ा बि अक्सर खणंदो आहियां जेके माण्हू हिकिड़ो परेशानी जे माहौल में आहिनि ऐं सभु को महांगाई हेड़े जे में वजूद में फाथल आहे, उन जे मुंहंनि ते मुस्कुराहट आणण लाइ उन को उहे पंहिंजा गम भुलाइण लाइ उहे गीत बि खणंदो आहियां। पोइ हाणे सभु कंहिंजी सोच आहे, जेको जॾ ॾे छिके बाक़ी कंहिंजी माण्हू सोच बदिलाए नथो सघे ऐं कंहिंजो मन त रवियो बदिलाए नथो सघे ऐं उनखे वधि में वधि माण्हू ख़ुशि बि करे सघे। ॾुख नारा गीत बि खोड़ हूंदा आहिनि, ख़ुशियुनि वारा गीत बि खोड़ हूंदा आहिनि। इहो ॾिसो न रुॻो मुंहुं न हर फ़नकार जी कोशिशि हूंदी आहे त इहे गीत असां ॻायूं। काफ़ी फ़नकारनि ॻाया बि आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह मां त हिकिड़ी पंहिंजी हिकिड़े सिस्टम में नवाण बि खणी आयो आहियां, सुठी शइ बि खणी आयो आहियां ऐं पोइ जेका शइ आवाम खे वणे। ठीकु आहे, बिल्कुलु। काफ़ी माण्हू फ़नकार एंटरटेनमेंट जे लाइ सॉन्ग गुनगुनाईंदा आहिनि, पर तव्हांजो गुज़िरियल जेको 2 महीना में बि 2 महीना जेको सॉन्ग वायरल थियो उहो सॉन्ग त माण्हुनि खे सम्झ में बि न आयो। उन सॉन्ग खे माण्हू कीअं फ़नी तौर ते सम्झे? असुलु ॾिसो न त उहो इंडिया वारनि जी फिल्म में हो, रहमान डकैत जेका फिल्म ठाही त उन में उहो गीत हो, उहो गीत मूं ॻायो त उहो गीत कंहिंखे सम्झ में कोन ईंदो त हाणे पोइ मुंहिंजो किथे ईंदो। मूं त हुन नारो गीत ॻायो न त अल्हम्दुलिल्लाह उन गीत वरी मूं वटि माना मशहूरु थियो त उहो कहिड़ी ॿोली में हो त उहो त हाणे मां नथो चई सघां त सम्झ में कंहिंखे आयो या न आयो। जेकॾहिं उहो गीत मूं जेको ॻायो त उहो काफ़ी ॿोलियुनि वारनि सम्धो भाई ॻायो भाई। तव्हां हींअर बि यूट्यूब ते सर्च करे सघो था, जन सम्धो अथनि ॻायो। बिल्कुलु बिल्कुलु। माशूक शहर माशाअल्लाह सिंगर आहिनि। इहो तव्हांजो शौक़ु कॾहिं खां जाॻियो? अल्हम्दुलिल्लाह मां त काफ़ी अर्से खां शाइरी कंदो हुउसि। मां 2018 में शाइरी बि कंदा आहियो? मां शाइरी बि कंदो हुउसि ऐं हींअर बि शाइर आहियां ऐं फ़नकार बि आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह। मुमताज़ मौलाई बि शाइर हो, फ़नकार थियो। तव्हां बि पहिरियों शाइर हो, हाणे फ़नकार थी विया। पोइ शाइरी हींअर त ॾिसो त मां पाण काफ़ी गीत ॻायां पियो। अल्हम्दुलिल्लाह मां 2018 में ॻाइणु शुरू कयो आहे त अल्हम्दुलिल्लाह मूंखे मालिक जे करम सां, मदीने वारे करम सां मूंखे सुठी फज़ीराई मिली आहे ऐं मोहबत मिली आहे आवाम मां ऐं तमामु घणो प्यारु मिलियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। माशूक शहर जी तालीम केतिरी आहे? मुंहिंजी 8 तइलीम आहे। माशूक शहर जी शादी हिकु थियल आहे? ॿी शादी? ॿियो जो अञा कोई इरादो। मशहूरु थी वियो? मशहूरु माण्हू जेके आहिनि ऑफरूं ईंदियूं आहिनि का इंडिया मां, पाकिस्तान मां, इंडिया मां करे का फ़ोन आहे? अल्हम्दुलिल्लाह फ़ोनूं त काफ़ी अचनि पियूं जिते पूरे दुनिया में मुंहिंजा परस्तार आहिनि ऐं हर मुल्क में मुंहिंजा परस्तार आहिनि। सभिनि जी मोहबत आहे ऐं के दोस्त अहिड़ा आहिनि जेके नंबर वठी करे मूंसां फ़ोन ते राब्ता कनि था। उन्हनि जी महिरबानी के रूबरा अची करे राब्ता कंदा। सभिनि खे अलाह पाक ख़ुशि करे, जिते बि हुजनि अलाह पाक उन्हनि खे शाद आबाद रखे। माशाअल्लाह तव्हां मशहूरु हो, हाणे कॾहिं तव्हांखे कंहिं छोकिरी फ़ोन करे चयो जे माशूक शहर सां मां शादी कयां? खोड़ काफ़ी चयो आहे पर मूं अञा सभिनि सां न कई आहे। माना तव्हां सिंगल में ई रहो जी। माशाअल्लाह ज़बरदस्त। माशूक शहर पाण किथां जो आहे? मां सखी जाम लतार ज़िलो नवाबशाह। ज़बरदस्त ज़बरदस्त माशाअल्लाह। दोस्तों असां सां माशूक शहर मौजूदु हो, नंढा नंढा सुवाल कयासीं ऐं तमामु बहितरीनु पंहिंजी सम्झाणी इन्हनि शेयर कई ऐं एज़ अ फ़नकार माण्हू पंहिंजी सोच जे मुताबिक़ हिनखे या मज़ाया सम्झनि या रियल सम्झनि। बहरहाल हीअ बि हिकु एंटरटेनमेंट आहे ऐं माण्हुनि खे खिलाए थो, ख़ुशि करे थो त हर माण्हू खे इज़त ॾियो। छो जे हिन दौर में खिलाइण बि जेको आहे न वॾी नेमत आहे ऐं शुगर जा मरीज़ आहिनि, ब्लड प्रेशर